मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। गुस्से जे मथां काबू करण ते ऐं माफ़ करण ते ऐं अल्लाह ताला उन माफ़ी ते केतिरो इनाम थो ॾिए उनखे अल्लाह ताला बयानु कयो आहे। त गुस्सो इंसान जी फितरत मां आहे। गुस्सो हर हिकु बंदे खे ईंदो आहे ऐं गुस्सो कहिड़ी बेस ते ईंदो आहे जो इंसान जी तबियत जंहिं ॻाल्हि खां मैच न थिए ऐं इंसान जी तबियत उन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु न थिए त पोइ इंसान खे गुस्सो ईंदो आहे। उन गुस्से खे कंट्रोल करण जे बारे में अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे। अल्लाह ताला फरमाए वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास। तव्हांखे कॾहिं बि गुस्सो अचे त उन गुस्से जे मथां तव्हां काबू रखो। वल आफ़ीना अनिन नास ऐं माण्हुनि खे माफ़ु कयो। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह ताला मोहसिनीन बंदनि खे पसंदि थो करे। मोहसिनीन बंदनि सां अल्लाह ताला मोहबत थो रखे। अच्छा, गुस्सो हिकु अहिड़ी शइ आहे जेकी शैतान जी तरफ़ां ईंदी आहे ऐं शैतान इंसान खे उन गुस्से जे मथां उभारींदो आहे। कहिड़ी बेस ते त शैतान जी तख़लीक़ जेकी थियल आहे उहा बाहि खां थियल आहे। जॾहिं शैतान जी तख़लीक़ बाहि खां थियल आहे त पोइ शैतान इंसान जो दुश्मन आहे ऐं शैतान इंसान खे इन बाहि खां उभारींदो आहे। पोइ इहो गुस्सा मुख़्तलिफ़ क़िस्म जा ईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं गुस्सो घरवारी ते, कॾहिं कॾहिं गुस्सो वालदेन ते, कॾहिं कॾहिं गुस्सो औलाद ते, कॾहिं कॾहिं गुस्सो मुलाज़िमनि ते ऐं कॾहिं कॾहिं गुस्सो दुनिया जे मुख़्तलिफ़ इंसाननि ते। हे सभु हालतूं इंसान जे मथां पेश ईंदियूं आहिनि। पर इन गुस्से जे मथां जॾहिं बंदो क़ाबू नाहे कंदो, गुस्से खे कंट्रोल में नाहे रखंदो त पोइ ज़्यादा नुक़सान उन जा ॾाढो ईंदा आहिनि। इंतिहाई वॾा नुक़सान ॾाढो ईंदा आहिनि। त इन जे करे अल्लाह ताला असांजी कैफ़ियत खे ॾिठो, अल्लाह ताला असांजी हालत खे ॾिठो ऐं असांजे मादे जे अंदरि गुस्से जी हिकिड़ी कैफ़ियत रखियलु आहे। अल्लाह ताला उनखे ॾिसी करे पोइ अल्लाह ताला फरमायो जॾहिं बि तव्हांखे गुस्सो अचे त उनजे मथां तव्हां क़ाबू कयो। अगरि क़ाबू न कंदो पोइ तव्हां नुक़सानु ॾिसंदव। हक़ीक़त में काफ़ी नुक़सान गुस्से अचण खां बाद में बंदे खे थींदा आहिनि। मसलन तौरु कंहिं बंदे खे गुस्सो आयो कंहिं बि क़ौम जे फ़र्द ते, उनखे उन गुस्से जी हालत में क़तलु कयो। छो त लड़ाई बि अक्सर गुस्से जी हालत में ईंदी आहे। गुस्से में अची करे कंहिंखे क़तलु कयो त उन टाइम त उनखे उनजे मथां बाहि बीठी हुई। त हाणे जॾहिं क़तलु थी वियो इन खां बाद में पोइ अरमान बि कंदो ऐं पेशेमान बि थींदो। त गुस्सो जेको आहे उहो शैतान जे तरफ़ां ईंदो आहे। अहिड़ी तरह बाज़ औक़ात घरवारी सां लड़ाई थी पई, घरवारी सां ॻाल्हि ॿोल थी पई हेठि मथे, त बंदो उन ते बि कंट्रोल नाहे कंदो ऐं उन में बि बंदो नुक़सानु ॾिसंदो आहे। जीअं तमामु असांजा घणा नौजवान घरवारी खे गुस्से जी हालत में तलाक ॾेई छॾियऊं। 3 मरतबा चऊं तोखे तलाक आहे तलाक आहे। त हाणे गुस्से जे अंदरि इन्हनि गुस्से जे मथां कंट्रोल न कयो ऐं घरवारी खे थी वई तलाक। हाणे जॾहिं तलाक थी वेंदी ऐं पोइ इंतिहाई परेशान थींदा। ॾिसंदा त हाणे 4-5 ॿार बि आहिनि ऐं घरवारी बि आहे। हाणे इन घरवारी खे घर मां कीअं कढां, हाणे मां छा कयां? त पोइ इहे तमामु वॾा ख़राबु रीज़न उन खां बाद में निकिरंदा आहिनि। अल्लाह ताला असांखे पैदा कयो, अल्लाह ताला असांजी नेचुरल खे ॾिठो, अल्लाह ताला असांजी कंडीशन खे ॾिठो, पोइ अल्लाह ताला फरमाए तव्हांजे अंदरि गुस्से जो मादो रखियो आहे जेको शैतान जी तरफ़ां ईंदो आहे। इन ते बसि क़ाबू कयो, इन ते कंट्रोल कयो, तव्हां फ़ाइदो ॾिसंदव। ऐं अहिड़ी तरह ॿाहिरि दोस्ती में जे अंदरि बि मुलाज़िमनि जे मथां बि बंदे खे गुस्सो ईंदो आहे। मसलन तौरु तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई दुकानु आहे, तव्हां मुलाज़िम खे चयो त फ़लाणो हिते कमु करिणो आहे, मुलाज़िम उहो तव्हांजो कमु न कयो, मुलाज़िम उहो कमु न कयो, त उन ते बि बंदे खे इंतिहाई नागवारी महसूसु थींदी आहे। त पोइ कॾहिं कॾहिं अची करे उन मज़दूर खे दुकान खां कढी छॾींदो आहे। फौरी तौरु कढी त छॾींदो, इन खां बाद में उनखे अफ़सोस बाद में थींदो, उन ते अफ़सोस थींदो त चवंदो यार काश हिनखे जेको मां न कढां त बहितर हुयो, इहो मज़दूर मुंहिंजो बहितर हुयो। त बंदे खे पछतावो थींदो आहे, उहो बाद में थींदो आहे जेको कंहिं कम जो न हूंदो आहे। त अल्लाह ताला फरमाए जंहिं टाइम तव्हांखे गुस्सो अचे थो उन टाइम पंहिंजे गुस्से जे मथां क़ाबू कयो। हाणे क़ाबू कीअं थिए? अल्लाह ताला त हुकुम ॾिनो त गुस्से खे क़ाबू कयो। क़ाबू थींदो कीअं? त उनजी वज़ाहत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान खां अल्लाह ताला जारी कई। उहा तमामु सारी डिटेल अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां साबित करे बीहारी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए इंसानो जेकॾहिं अगरि तव्हांखे गुस्सो अचे थो, गुस्सो थो अची वञे त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो शैतान जे तरफ़ां ईंदो आहे, शैतान तव्हांखे उभारींदो आहे।
त पोइ हाणे तव्हांखे हीअं करणु खपे, जेकॾहिं अगरि घरवारी सां तव्हांखे गुसो अची वियो कंहिं बि मामला ते, वालदेन सां गुसो अची वियो, दोस्तनि सां गुसो अची वियो, हाणे तव्हां उन में जल्दबाज़ी का कमु न वठो, फौरी तौरु वञी करे वुज़ू कयो। गुसो अची वियो आहे, फौरी तौरु वञी करे वुज़ू कयो। उन में फ़ाइदो ईअं थींदो त शैतान जेको तव्हांखे बाहि खां भड़काए थो, ऐं उन बाहि जे मथां जॾहिं तव्हां वुज़ू कंदव त उहा बाहि विसाइजी वेंदी। ऐं वुज़ू जे अंदरि नूर आहे, वुज़ू जे अंदरि रहमत आहे। त जॾहिं बि मुंहिंजे उमती खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुसो अचे ऐं गुस्से में तमामु वॾा पाण खे नुक़सानु ॾेई विझंदो आहे, त पोइ सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुसो अचे फौरी तौरु वुज़ू कयो हिकु महिल। इन खां अलावा पोइ बि गुसो जेकॾहिं असां वुज़ू नथा करे सघूं, पाणी असां खां परे आहे, त पोइ असां छा कयूं? पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुस्से वारे खे पाणी पीआरे छॾियो। हिकिड़ो बंदो इंतिहाई जल्दबाज़ लॻो पियो आहे, पाण खे नुक़सानु न ॾिए, अॻिले कंहिंखे नुक़सानु न ॾिए, घरवारी खे न नुक़सानु ॾिए, पोइ इहो बंदो हिन टाइम जल्दबाज़ आहे, गुस्से में आहे। वल काज़िमीनल ग़ैज़, गुस्से खे पी वञो। कहिड़ी सूरत में? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे पाणी पीआरियोसि, पाणी पीए उहो। जीअं जो पाणी पीअंदो त बंदे जे अंदरि जेको जज़्बात हूंदो आहे, ऐं जंहिं फेल ते करण ते हे वॾो आमादा हूंदो आहे, उहो पाणी उनखे मिटाए छॾींदो। गुस्से वारे खे पाणी पीआरे छॾियोसि। ॿिए नंबर ते, टे नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो बंदो जेकॾहिं बीठो आहे उनखे विहारे छॾियोसि हेठि, उनखे विहारे छॾियोसि। जीअं जो बीहण जी हालत खां वेहंदो त कुझु न कुझु थधो थी वेंदो, उनखे विहारे छॾियोसि। पर जेकॾहिं अगरि वेठो आहे पोइ उनखे लेटाए छॾियोसि, 2-3 मिंट तूं आराम कर। बाक़ी गुस्से वारे बंदे खे उभारणो न आहे, जेकॾहिं उभारींदो त पंहिंजो सिर बि खणंदो, अॻिले ॿिए कंहिंजो बि सिर खणंदो। त अलाह ताला इहा कैटेगरी, इहा कंडीशन इंसान जी ॾिठी। पोइ अलाह ताला फरमायो वल काज़िमीनल ग़ैज़, गुस्सो अचे उनजे मथां त कंट्रोल कयो, उनजे मथां कंट्रोल कयो। ऐं 5 नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो जेकॾहिं गुस्सो अचे थो पोइ पढ़ो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे हे ॾिसो, हे क़ुरान हकीम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरा वॾा फ़रमान, फ़ाइदो कंहिंखे थो मिले? इहो फ़ाइदो त इंसाननि खे आहे, अमल कंदो उन में अंदरि फ़ाइदो आहे। ॾिसो, कोई बि जेकॾहिं नौजवान गुस्से जी हालत में घरवारी खे तलाक ॾेई विझंदो आहे न, त असां चवंदा यार हिनखे गुस्सो आयो हूंदो, नॉर्मल गुस्सो हिनखे आयो हूंदो, नॉर्मल गुस्सो आयो हूंदो, ॿियो हिनखे छा थियो हूंदो, कहिड़ो हिनखे नुक़सानु। पर इहो नुक़सानु जॾहिं कंहिं नौजवान पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी न, जेको नुक़सानु हिनखे पहुतो हूंदो उहा उनखे ख़बर हूंदी, उहा उनखे ख़बर हूंदी। असां सिर्फ़ु ईअं ॿुधंदासीं त फ़लाणे बंदे फ़लाणी घरवारी खे पंहिंजी माई खे तलाक ॾिनी आहे, ऐं पोइ इलाज में त साईं हे मां त गुस्से में तलाक ॾिनी हुयमि, मुंहिंजी तलाक जी उमेद बि न हुई, मांसां घरवारी तेज़ थी वई, उन तेज़ी में जल्दबाज़ी में मां 3 मरतबा चयुमि तोखे तलाक आहे। त पोइ छा थींदो त सर शरीयत बयानु करे छॾियो त इहा तलाक वाक़ई थी वेंदी, इहा घरवारी तोखां हराम थी वेंदी। ॾिसो, गुस्से ते क़ाबू न करण जो केॾो वॾो नुक़सानु थियो, नुक़सानु थियो न थियो? त क़ुरान हकीम या तालीम ॾिनी, गुस्सो अची वञे उनजे मथां क़ाबू कयो, ऐं इहा ईमान वारनि जी निशानी आहे। 2 नंबर ते अलाह ताला फरमायो वल आफ़ीन अनिन नास, माण्हुनि खे माफ़ु कयो। माण्हुनि तव्हां सां नाजाइज़ी कई आहे, ग़लति तव्हां सां रवैयो इख़्तियार कयो आहे, तव्हांखे नुक़सानु ॾियण जे पोयां पिया, अलाह जी रज़ा लाइ जेकॾहिं अगरि माफ़ु कंदो न त छा थींदो त तव्हांजी इज़त हेठि न थींदी, अॻिले बंदे जी इज़त हेठि थींदी, शर्माईंदो, तव्हां गुज़र कंदो, तव्हां खां हया कंदो, बाज़ औक़ात उनजो नक कटिजी बि वेंदो। जीअं बंदे तव्हां सां नाजाइज़ी कई हुजे, तव्हांखे नुक़सानु ॾियण जी कोशिशि कई हुजे, ऐं तव्हां उनखे अलाह जी रज़ा लाइ माफ़ु करे छॾियो हुजे। बहरहाल इहा माफ़ी अलाह खे वॾी पसंदि आहे, ऐं इहा सिफ़ात जेकी आहे उहो पैगम्बरनि जी सिफ़ात आहे। माफ़ु करणु पैगम्बरनि जी सिफ़ात आहे। असां वटि माशरो चए त फ़लाणे बंदे मूंखे हिकिड़ी थप लॻाई, हलो त उनजो मथो फाड़े था चऊं, हलो उनजो मथो फाड़े अचूं। कंहिं कुटको कंहिंजे भाउ खे ॾिनो, कंहिं मार कंहिंजे भाउ खे ॾिनी त हिनजो ख़ानदान उथंदो, अॻिले जंहिं बंदे जंहिंखे कुटको ॾिनो न उनखे कुटींदा ई न, उनजे वञी करे सोट खे कुटको ॾींदा, मासाद खे कुटको ॾींदा,
उन जी चाचे खे कुटको ॾींदा त हे इस्लाम न आहे, हे जहालत आहे, हे इस्लाम न आहे, हे जहालत आहे। जंहिं ग़लति रवैयो इख़्तियार कयो आहे, जंहिं ग़लति कमु कयो आहे, सज़ा बि उनजी उनखे ॾिनी वञे, ॿिए कंहिंखे न ॾिनी वञे। इस्लाम त उहो मज़हब आहे जेको इन ॻाल्हि खे बयानु थो करे त जेकॾहिं अगरि कंहिंखे क़तलु कयो आहे, कंहिंखे क़तलु कयो आहे त उनजो भाउ ज़िमेदार न आहे इन क़तल में, उनजो भाउ इन जो ज़िमेदार न आहे। उनजे भाउ खे जेकॾहिं क़तलु अगरि तव्हां कयो त क़यामत ॾींहुं तव्हां मुजरिम थींदव। एतदाल इस्लाम बयानु कयो आहे। जेकॾहिं अगरि इन एतदाल खां तव्हां हथु खणंदव न त पोइ दुनिया जे अंदरि फ़साद उथी वेंदो। कंहिं बि बंदे नाजाइज़ी कई आहे त इस्लाम बयानु कयो त उहो नुक़सानु उन खां ई भराइबो, उन जे पीउ खां न भराइबो। हा जेकॾहिं पीउ चवे थो असां पाण मां पंहिंजे पुट जो नुक़सानु पाण भरियां थो त ठीकु आहे, तव्हां नुक़सानु पीउ खां वठोसि, पर इस्लाम इन शइ जो पाबंद बणियो आहे त इहो नुक़सानु उनजे पीउ खां न वठिबो, उनजे भाउ खां बि न वठिबो, उनजे चाचनि खां ऐं माइटनि खां ऐं रिश्तेदारनि खां बि न वठिबो। जंहिं बंदे ग़लती कई आहे उहो ग़लती जो इज़ाल उनखे ॾिबो। असांजा तरीक़ा ई बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि इस्लाम खां। त अल्लाह ताला फ़रमायो तव्हां मामलो बहितर रखो, वल आफ़ीन अनिन नास, अल्लाह ताला खे माफ़ी पसंदि अथव। कंहिं बि बंदे कंहिं सां नाजाइज़ी कई आहे, ग़लति को रवैयो इख़्तियार कयो आहे, अल्लाह ताला फ़रमाईंदो माफ़ु कंदो, पोइ छा अल्लाह ताला तव्हांखे बि क़यामत ॾींहुं माफ़ु कंदो। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला तमामु इंसाननि जा अल्लाह ताला हिसाब किताब वठंदो। पर उते चंद अहिड़ा बि माण्हू हूंदा जे दुनिया में इंसाननि खे माफ़ु कयो हूंदो, दुनिया में कंहिंजी पर्दा पोशी ओपन न कई हूंदी। असां वटि ॾिसो वॾो हिन टाइम इहो फॉल्ट इहो बि हले थो त कंहिंजो कोई एब अगरि अल्लाह करे मिली वञे, अल्लाह करे कंहिंजी का नंढी असांजी ॻाल्हि मिली वञे त उन ॻाल्हि खे असां बाक़ाइदे मीडिया ते हलायूं बि सही, उनखे ज़लीलो ख़्वार बि कयूं सही। हे हर हिकु इंसान जे ज़हन में ॻाल्हि हले थी त कंहिं न कंहिं बंदे जी ॻाल्हि हथ अची वञे। घणा बंदा इन में बि लॻा पिया आहिनि, अल्लाह करे कंहिं मौलवी जी का ॻाल्हि हथ अची वञे, कंहिं मौलवी को दीनदार जी का ॻाल्हि हथ अची वञे जंहिंखे असां ज़लीलो ख़्वार कंदा वधूं। त यादि रहे त जीअं अगरि तव्हांजी इहा नियत आहे, इन नियत ते अल्लाह ताला क़यामत ॾींहुं तव्हांखे बि ईअं रुसवा कंदो। क़यामत ॾींहुं कुझु अहिड़ा बंदा अल्लाह ताला जी बारगाह में हिसाब किताब जे लाइ ईंदा जंहिंजो अल्लाह ताला हिसाब कीअं वठंदो, जंहिंजो अल्लाह ताला हिसाब इन एतबार सां वठंदो, अल्लाह ताला विच में पर्दो हायल कंदो ऐं पोइ अल्लाह ताला उनखे ॿुधाईंदो दुनिया जे अंदरि तूं हे गुनाह बि कयो, दुनिया जे अंदरि तूं हे गुनाह बि कयो, दुनिया जे अंदरि तूं हे गुनाह बि कयो। हालांकि इन गुफ़्तगू खे, इन कलाम खे, इन गुनाहनि खे सिर्फ़ु अल्लाह ॾिसंदो, इहो बंदो ॾिसंदो, दुनिया जा सभु इंसान ईअं बीठा हूंदा, उहे न ॾिसंदा, उहे बिल्कुलु बि न ॾिसंदा। हे काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो जाते आदम अलैहिस्सलाम खां वठी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी उम्मती ताईं यौम मशर में सभु इंसान बीठा आहिनि, पर उहे न ॾिसंदा हिनखे। पोइ हुनजी डिटेल बयानु कयूं त हे उहो बंदो आहे जेको दुनिया में ॿियनि जे ऐबनि जे मथां पर्दो रखंदो हुयो, जेको ईअं चाहींदो त यार फलाणे में फलाणी बुराई त आहे पर उनजी इस्लाह कंदो पंहिंजे मुंहं सां त यार हितो में फॉल्ट जेको आहे न ख़राबु आहे, तोखे मां पंहिंजे मुंहं सां ॿुधायां थो त इन खां फेल खां इन गुनाह खां मुड़ी वेंदो भलो आहे। बाक़ी उनजे गुनाह खे सॼी पब्लिक वटि बयानु करणु त क़यामत ॾींहुं अल्लाह ताला तव्हांखे बि जेको आहे पोइ ईअं रुसवा कंदो। त हे तमामु वॾो गलीज़ जेको आहे अमल आहे, इन खां तमामु मुस्लमान बचणु चाहिनि। गीबत जो एतिरो वॾो मर्ज़ असां वटि हली चुको आहे। हिकिड़े अहले इल्म ॻाल्हि कई त हिन ज़माने जे अंदरि बंदा मस्जिद में अंदरि वेही करे बि गिला कनि था, मस्जिद जे अंदरि वेही करे बि गिला कनि था। ऐं फ़रमायो त इन जो मिसाल ईअं ई आहे मस्जिद जे अंदरि वेही करे ज़िना करणु। मस्जिद जे अंदरि वेही करे ज़िना करण खे कोई पसंदि कंदो? केतिरो ज़लील माण्हू हूंदो, केतिरो हक़ीर माण्हू हूंदो ऐं केतिरो बेहया ऐं बेग़ैरत माण्हू हूंदो जेको मस्जिद जे अंदरि अची करे इहो कमु करे। पर नबी जी हदीस बि ॾिसो, अल्लाह जे नबी फरमायो अलग़ीबतो अशद्दु मिन ज़िना, गीबत ज़िना खां भारी जुर्म आहे। मस्जिद जे अंदरि वेही करे गिला कयो, कंहिं बि मौलवी जी गिला कयो, कंहिं बि जमायती जी गिला कयो, त
त इहे तव्हां छा था कयो, इहो मस्जिद जे अंदरि अहिड़ो गुनाह था कयो जेको ज़िना खां वॾो गुनाह आहे। हदीस जे अंदरि ज़िना खे बयानु कयो वियो त ज़िना फेल आहे, बुछड़ो फेल आहे, अलाह ताला रोकियो आहे इन खां, अलाह ताला इन जी ज़िलत बयानु कई आहे, ख़्वारी बयानु कई आहे। पर जॾहिं गीबत जो टॉपिक आयो उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु कयो त इहा ज़िना खां वधीक भारी जुर्म आहे। हिकिड़े बंदे ज़िना कई, कंहिं औरत सां वञी करे मुंहुं कारो कयो, औरत सां वञी करे मुंहुं कारो कयो। इस्लामी जेकॾहिं कानून हुजे त जेकॾहिं उनखे ॾिठो वेंदो त कंवारी औरत आहे ऐं कंवारो मर्द आहे त पोइ उनखे सिर्फ़ु कोड़ा लॻाया वेंदा। इस्लामी रियासत जे अंदरि उनखे कोड़ा लॻाया वेंदा। पर जेकॾहिं इस्लामी रियासत नाहे त बसि पोइ हाणे तौबा इस्तग़फ़ार कनि, सची दिलि सां तौबा कनि। ईअं न अहिड़ी तौबा कनि त अस्तग़फ़िरुल्लाह सुभाणे वरी उहो कमु शुरू। अलाह ताला असांजे दिलनि खे ॾिसंदो आहे, असांजे हालात खे अलाह ताला ॾिसंदो आहे, सीननि जे राज़नि खे अलाह ताला ॾिसे थो त हे हिन टाइम मुजीब रहमान जेकी तौबा करे थो, इहा तौबा कहिड़ी क्वालिटी जी आहे। अगरि तौबा जे अंदरि असरु न आहे त पोइ अलाह ताला ज़िंदगी तब्दील बि न कंदो। ज़िना कंहिं बंदे कई, पोइ कई तौबा इस्तग़फ़ार सची दिलि सां, अलाह ताला हुनखे माफ़ु करे छॾींदो। बाक़ी कंहिं बंदे कई गिला कई, गीबत कई, सर इहा तौबा इस्तग़फ़ार सां माफ़ु न थींदी। इहा तौबा इस्तग़फ़ार सां माफ़ु न थींदी। इहो उन बंदे खे वञी करे उनखे ॿाहूं ॿधंदो ऐं उनखे ॿुधाईंदो पोइ ज़माने जे अंदरि मां तुंहिंजी गिला कई आहे, मूंखे तूं माफ़ु कर। उन माफ़ु कई, पोइ तव्हांखे माफ़ी मिलंदी। उन माफ़ी ॾिनी त पोइ माफ़ी मिलंदी। कुझु गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजी तौबा जी माफ़ी अलाह खां वठणी पवंदी आहे। कुझु गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि अलाह ताला त माफ़ु कंदो आहे, कुझु अहिड़ा हूंदा आहिनि अलाह ताला माफ़ु न कंदो आहे। अलाह बिल्कुलु बि माफ़ु न कंदो। अलाह ताला फरमाईंदो इहो पराई जो हक़ु आहे, इहो वञी करे उनखे अदा करिणो पवंदो तोखे। त गीबत बि हिकु अहिड़ो मर्ज़ु आहे, बंदे खे ख़बर बि न पवंदी आहे, इहा ॻाल्हि घुमी वेंदी आहे ऐं गिला थी वेंदी आहे। हे चवंदो यार मां सच थो बयानु कयां। गीबत जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारीफ़ बयानु कई। साहबी जो यार रसूल हिकिड़े बंदे जे अंदरि हिकिड़ो फॉल्ट मौजूदु आहे, हिकिड़े बंदे जे अंदरि हिकिड़ो फॉल्ट मौजूदु आहे, उन ई फॉल्ट खे असांजो बयानु कयूं, इहा छा आहे? अलाह जे नबी फरमाया इहा त गीबत आहे न। गीबत इनखे चइबो आहे गीबत, बाक़ी छा खे चइबो आहे? गिला बाक़ी छा खे चइबो आहे? हिकिड़े बंदे जे अंदरि हिकिड़ो फॉल्ट आहे, उन फॉल्ट खे बयानु कयो, उहो बंदो उनखे नापसंदि सम्झे, फरमायो इहा ई गीबत आहे। ऐं अलाह जे नबी खां पुछो कि यार रसूल अगरि उहो उन जे अंदरि फॉल्ट हुजे बि न ऐं ईअं ई उनखे असां उनजे मथां चाढ़ियूं ऐं बयानु कयूं, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा तोहमत आहे, जेका वरी गीबत खां बि वधीक जेको आहे वधीक भारी वज़न थी रखे। ऐं क़यामत ॾींहं जी ज़िलत ऐं ख़्वारी ज़्यादा थींदी गीबत वारे खां बि। कंहिंजे मथां तोहमत लॻाए छॾणु। कंहिं मुस्लमान जे अंदरि शराब जो फॉल्ट आहे ई न, ज़िना जो फॉल्ट आहे ई न, औरत पाक दामन आहे, उन औरत खे चवणु हीअ ख़राबु औरत आहे। को बंदो शराब जे करे बिल्कुलु बि ज़िंदगी में न वियो आहे, कोई बंदो चए त शराब पीअंदो आहे, त सर इहा तोहमत आहे। अगरि इस्लामी रियासत हुजे या इस्लामी कंट्री हुजे त पोइ जेकी तोहमत लॻण वारी जी सज़ा आहे उनजे मथां उहा सज़ा जो जारी कई वञे न। मां सम्झा थो हिन ज़माने में कोई बि कंहिंजे मथां तोहमत न लॻाई आहे। त हे इस्लाम एतिरो वॾो वसी मज़हब आहे जंहिं हर हिकु शइ खे साफ़ तौर ते बयानु कयो आहे। त अलाह ताला फरमायो माण्हुनि खे माफ़ु कयो, वल्लाहु युहिब्बुल मोहसिनीन, अलाह ताला मोहसिनीन बंदनि सां मोहबत करे थो। मोहसिनीन कहिड़ा आहिनि? जेके बंदा एहसान कनि था। एहसान, गुस्से जे मथां तव्हांखे गुस्सो आयो, तव्हां उनखे माफ़ु करे छॾियो, हे एहसान आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन जे बारे में अचे थो त उहो हिकु मरतबो इमाम ज़ैनुल आबिदीन या रिवायत जे अंदरि मुख़्तलिफ़ इमाम हसन जे बारे में बि अचे थो। ग़ुलाम हुयो उन्हनि जो हिकिड़ो, हिकु मरतबे वुज़ू जे लाइ टाइम थी वियो ऐं वुज़ू जे लाइ तयारु बीठा। ग़ुलाम पाणी जली बीठो, पाणी जीअं जो जली बीठो त पोइ उहो ग़ुलाम पाणी आहिस्ते आहिस्ते हलाए पियो, पाणी ग़ुलाम जे हथां किरी पियो ऐं जेकी उहा शइ लोटो ॿोटो हुई या मटको हुयो, कहिड़ी बि क़िस्म जो हिकिड़ो थां, उहो थां जीअं जो ज़मीन ते किरियो त पाणी बि हारिजी पियो, उहो थां बि ज़ाया थी वियो ऐं उन थां जा कुझु ज़रा जेके आहिनि उहे इमाम हसन या इमाम ज़ैनुल आबिदीन जे मुंहं में लॻा। हाणे कैफ़ियत इंशा वॾी ॾुखी थी वई।
छो त तबई तौर ते इंसान जी फितरत आहे न गुस्सो अचणु। त इमाम हसन खे या इमाम ज़ैनुल आबिदीन रिवायत मुख़्तलिफ़ आहिनि, इंतिहाई सख़्ती जो मरहलो मथां गुज़रियो, पोइ अची करे हिते इहा आयत पढ़ियो वल काज़िमीन अल ग़ैज़, पाण खे पाण तफ़सीर करे ॿुधाइनि था त अलाह हुकुम कयो आहे गुस्से खे पी छॾियो, गुस्से खे पी छॾियो। ऐं पोइ फ़रमायो वल आफ़ीन अनिन नास, माण्हुनि खे माफ़ु कयो। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह ताला एहसान कंदो आहे, अल्लाह ताला मोहबत कंदो आहे मुहसिनीन बंदनि सां। ऐं पोइ ग़ुलाम खे चयो तूं वञी करे आज़ादु आहे, तूं हलियो वञ, तूं आज़ादु आहे। ॿी रिवायत में इमाम ज़ैनुल आबिदीन जो नंढो पुटु हुयो ऐं ग़ुलाम तकड़ि में भाॼी तयारु करे खणी पियो अचे इमाम ज़ैनुल आबिदीन ॾे। नंढो ॿारु हुयो, उन ॿार जे मथां उहा भाॼी हारिजी पई हेठि, गरम गरम नंढो ॿारु जे मथां भाॼी हारिजी पई गरम, त उन गर्मी उन भाॼी एतिरी गरम हुई जो इमाम ज़ैनुल आबिदीन जो नंढो पुटु जेको उन खां शहीद थी वियो भाॼी मथां किरण जे करे। हाणे ग़ुलाम जे मथां गुस्सो अचे न अचे सही। असांजे ज़माने जे अंदरि को बंदो अगरि कंहिं नंढे ॿार खे रुगो थप लॻाए, हा मार परे जी ॻाल्हि आहे, कुटको परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी थप लॻाए त उनजो पीउ इन ॻाल्हि खे बर्दाश्त न करे सघंदो आहे। मोहबत आहे हिकिड़े क़िस्म जी तबई तौर ते, उनखे कंट्रोल न करे सघंदो। पर ग़ुलाम आहे, भाॼी किरी पई ग़लती में, उन ॼाणी वञी तंहिं करे ग़लती में किरी पई, पर पोइ बि साईं रिएक्शन थींदो आहे, गुस्सो ईंदो आहे, ॻाल्हि कंट्रोल खां ॿाहिरि वेंदी आहे। त पुट जो हिन टाइम इंतकाल थी वियो आहे, त पोइ उन टाइम इमाम ज़ैनुल आबिदीन इहा ई आयत पढ़ी वल काज़िमीन अल ग़ैज़, फौरी तौर काॾे अलाह जे क़ुर ॾे विया। असां वारो ज़हन न हुयो त हथियार खणो बसि हिन खे बि उॾाए छॾियो। कॾहिं कॾहिं मौक़ा अहिड़ा थी वेंदा आहिनि जो बंदे खां बंदो तव्हांजे उन नुक़सान खे नुक़सान ते पहुचाइण ते क़ाइल न हूंदो आहे, पर ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़ी तक़दीर हूंदी आहे जेकी तव्हांखे नुक़सानु ॾेई विझंदी आहे। त फौरी तौर इहा आयत पढ़ियो वल काज़िमीन अल ग़ैज़, गुस्से खे पी छॾियो। वल आफ़ीन अनिन नास, माण्हुनि खे माफ़ु कयो। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह ताला मोहबत कंदो आहे मुहसिनीन बंदनि सां। ऐं पोइ ग़ुलाम खे चऊं हाणे तूं हलियो वञ, आज़ादु आहे तूं। कहिड़ी बेस ते आज़ादु कयूं? जेकॾहिं अगरि रोज़ु तूं मां वटि कमु कंदी त मूंखे छा, मूंखे पंहिंजो पुटु यादि ईंदो त मुंहिंजे पुट जे मथां तूं ई भाॼी किराई आहे, ऐं पुटु रोज़ानो यादि ईंदो, तोखे ॾिसी करे पोइ तकलीफ़ बि थिए, ऐं सुभाणे तुंहिंजे मथां मां को ज़ुल्म कयां, जबर कयां, त पोइ बसि तूं आज़ादु, हाणे तूं हलियो वञ। हे छा आहे? हे शरीयत आहे, हे इस्लाम आहे। असां शरीयत खे बि छॾे वेठा आहियूं, इस्लाम खे बि छॾे वेठा आहियूं। ॾिसो बाज़ औक़ात बंदा नियाणियुनि जो रिश्तो कराईंदा आहिनि, नियाणियुनि जो रिश्तो करायूं, पोइ असां वटि घणे तादाद में ईअं कमु थो हले त ॾे वठि कंदा आहिनि। मां नियाणी जेको तोखे तुंहिंजे पुट लाइ ॾियंदो, ऐं तूं जेको मुंहिंजे पुट लाइ तूं पंहिंजी नियाणी मूंखे ॾे। हे ॾे वठि जो सिस्टम असां वटि ज़्यादा हले थो, त पोइ ॾे वठि थी वेंदो आहे। ऐं इहो ॾे वठि करणु दुरुस्त न आहे। थोरो साईं ईको त घटि कयोसि, हवा जी सफ़ा। त ॾे वठि जेको थींदो आहे न, इहो शरीयत एतबार सां इहो दुरुस्त अमल ई न आहे, ग़लति अमल आहे बिल्कुलु। नियाणी खे नियाणी जे मुक़ाबले में न ॾियो। त पोइ वरी मथां इहो बि सुवालु ईंदो साईं, जेकॾहिं ईअं कयूं असां पंहिंजूं नियाणियूं फ्री में ॾियूं त पोइ असांजा छोरा सभु छड़ा मरी वेंदा? छड़ा न मरंदा, छड़ा कंवारा न मरंदा, अलाह ताला ॾींदो, पर नियाणी खे नियाणी जे मुक़ाबले में न ॾियो। ॾींदो इंतिहाई ज़ुल्म थींदो। जेको ज़ुल्म हिन टाइम असां ॾिसूं था, असां जेको ज़ुल्म ॾिसूं था न, उहो इन ई बेस ते आहे। अगरि कंहिं बि बंदे नियाणी ॾिनी ऐं अॻिले खां नियाणी वरितई, हाणे तव्हांजी नियाणी इख़लाक़ वारी हुई ऐं जेको तव्हांखे नियाणो मिलियो आहे उहो बि इख़लाक़ वारो आहे, ॿई पाण में ज़बरदस्त सेठ ज़िंदगी गुज़ारनि था। अॻिली जेको बंदे जंहिं पंहिंजी धीउ तव्हांजे पुट खे ॾिनी आहे उहा दुरुस्त न आहे। दुरुस्त इन एतबार सां न आहे त उनखे ॻाल्हाइण जी का तमीज़ न आहे, ऐं तव्हांजे छोकिरे खे बि ॻाल्हाइण जी का तमीज़ न आहे। त पोइ हाणे पाण में रोज़ानो इहे ज़ाल मुड़ुस अटकंदा, पोइ जंहिंजो इहे हिते अटकंदा, हे पंहिंजी माई खे मार ॾींदो, अॻिला असां ॾिसो वरी कहिड़ो किनो ज़हन आहे, केॾो ख़राबु ज़हन आहे।
हो वरी छा कंदा, उते पाण में ज़ाल मुड़ुसु सेट आहिनि न, उन्हनि खे बि कुड़को चाढ़ींदा, मार चाढ़ींदा। हे छा आहे, हे जहालत आहे, हे इंतिहाई घटिया क़िस्म जो इहो कमु आहे। इस्लाम इहो ई हुकुम ॾिनो आहे, तव्हां न्याणी जो निकाह करायो, ॾेती लेती बिल्कुलु न आहे करणी। जहालत जे ज़माने में थी वई सो थी वई, तव्हां नंढा हुयो थी वई न त ठीक थी वई। हाणे ईंदड़ जेकी तव्हांजी नस्ल अचे थी, जेके तव्हांखे न्याणियूं थियनि थियूं, जेके तव्हांखे ॿार थियनि था, उनजी ज़िंदगी बहितर ज़िंदगी बनायो, इस्लाम वारी बनायो। त असां काफ़ी जॻहियुनि ते ॾिठोसीं त हिकु ज़ाल मुड़ुसु पाण में ख़ुशि, ऐं ॿिया जेकी ॿी ज़ाल ऐं मुड़ुसु उहे पाण में ठहिया न, त उन्हनि जो जीअं जो रिश्तो टुटी वियो न, त जेके दुरुस्त आहे उन्हनि जो बि टुटी वियो। असां छो ॾियूं, असांजी छोकिरी खे मिली आहे तलाक, त पोइ असां पंहिंजी छोकिरी उनखे छो ॾियूं, इन बेस ते असां बि न ॾींदासीं। त पोइ इहे मामला काफ़ी असांजे मुआशिरे में हलंदा अचनि था। इहे सभु रीज़न इन जे करे ज़ाहिर थींदा आहिनि, जॾहिं असां क़ुरान हदीस खे जंहिं टाइम असां छॾींदा आहियूं, इहे मामला उन टाइम पेश ईंदा आहिनि। नंढाप में रिश्तो करण बि ग़लति अमल आहे। नंढाप में रिश्तो कोई बि करण जी कोशिशि न करे, हे नाजाइज़ अमल आहे। नाजाइज़ मां मुराद इहो आहे त इन जे करे इन खे उलमा नाजाइज़ जे क़रीब चयो आहे त इहे रिश्ता बाज़ औक़ात अॻिते न हली सघंदा आहिनि। काफ़ी टाइम उहे अॻिते इहे रिश्ता न हली सघंदा आहिनि। उहे इन बेस ते त क़ुरान हकीम में अल्लाह ताला साफ़ तौर ते हिकिड़ी इजाज़त ॾिनी आहे, फ़नके हुमा ताब लकुम मिनन निसाइ मसना व सुलासा व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़दब वाहिदा। अल्लाह ताला हिकिड़ी इजाज़त ॾिनी आहे त मर्दनि खे अल्लाह ताला इख़्तियार ॾिनो आहे। मर्दनि खे अल्लाह ताला इख़्तियार इन ॻाल्हि जो ॾिनो आहे त मर्द जंहिं जॻह ते जंहिं औरत खे पसंदि कनि न, उन सां उहे निकाह कनि। ऐं कॾहिं बि पंहिंजो औलाद खे निकाह करण जे लाइ तव्हां पंहिंजी पसंदि ते उनखे मजबूर न कंदा कयो। तव्हां पंहिंजी पसंदि ते उन औलाद खे मजबूर बिल्कुलु बि न कंदा कयो। इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे त पीउ चवे त मूंखे पसंदि आहे निभागा, हे मूंखे छोकिरी पसंदि आहे, तोखे पसंदि न आई, त पीउ खे चओ तोखे पसंदि आहे, बिस्मिल्लाह करे तूं निकाह कर। हे तोखे पसंदि आहे न, त मां त अञा निकाह न कयो आहे न, मां निकाह करण कयो आहे त तुंहिंजी नूंहुं थींदी। हे तोखे पसंदि आहे न, बिस्मिल्लाह करे या इन सां निकाह तूं कर, मूंखे जेकी पसंदि ईंदी मां उन सां निकाह कंदुमि। इन शइ जी क़ुरान हकीम इजाज़त ॾिनी आहे। ऐं जो मां तव्हांखे ग़लति रुख़ बि ॿुधायां थो, तव्हां चवंदव न साईं छाजे करे इन ॻाल्हि ते एतिरो जज़्बाती थियो आहे, इहा ॻाल्हि छाजे करे ई करे थो। पीउ हिकिड़ी ॻाल्हि ते एग्री करे चाहे थो त पुट बि हा करे न, इहो इन बेस ते असां ॾिठो आहे माशरो। असां निकाह बि पढ़ाया आहिनि, हिकु निकाह न पढ़ायो आहे जो तव्हांखे ॿुधायो मां हिकिड़ो निकाह पढ़ायो आहे। अल्हम्दुलिल्लाह बाक़ाइदे सवनि जे विच में निकाह पढ़ाया आहिनि। पोइ ॾिठो आहे जंहिं ॻाल्हि ते हिते ज़िद थींदी आहे, पीउ चवंदो आहे त हिते तोखे निकाह करिणो आहे, ऐं पुटु चवे त मूंखे हिते न करिणो आहे, निकाह थी वेंदो आहे, कुझु टाइम खां बाद में निकाह थी वेंदो आहे, पोइ तलाक बि मिंट थींदी आहे। मामलात गड़बड़ बि घणा थींदा आहिनि, फ़साद बि ज़्यादा थींदो आहे। एतिरो फ़साद थींदो आहे जो अची करे ॿ धुरियूं जहिड़े ते बि आमादा थी वेंदियूं आहिनि। त क़ुरान खे मज़बूत पकड़ियो, क़ुरान जी तालीमात खे मज़बूत पकड़ियो, ऐं जीअं अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि इख़्तियार ॾिनो आहे त मर्द खे जेकी औरत पसंदि अचे थी त उन सां उहो निकाह करे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। पोइ अल्लाह ताला एतिरी इजाज़त ॾिनी, हिकु निकाह कयो, ॿ निकाह कयो, टे निकाह कयो, अल्लाह ताला फरमायो 4 निकाह बि कयो। पोइ अल्लाह ताला हिकिड़ो क़ैद लॻायो, एतिदाल तव्हांजे लाइ लाज़मी आहे। एतिरियूं जेकॾहिं औरतूं रखणु चाहियो था न, 3-4 औरतूं रखणु चाहियो था, त उन्हनि जे लाइ एतिदाल बि लाज़मी आहे, उन्हनि खे ख़र्चो ॾियणो आहे। ईअं न आहे त क़ुरान हकीम अल्लाह ताला इजाज़त ॾिनी त पोइ बिस्मिल्लाह करे 3-4 कंदा वठो, ऐं पैसा तव्हांखे टको बि खीसे में न हुजे, पोइ सटूं खाईंदा वठो, ईअं बि बिल्कुलु न आहे। तव्हांखे ताक़त आहे, वुसत आहे, राइश मां चइनि घरवारनि खे ॾेई छॾींदुमि, एतिरी मां वटि बैंक बैलेंस आहे, पैसा बि मां वटि एतिरा बैंक बैलेंस आहिनि, त पोइ अल्लाह ताला फरमायो एतिरी गुंजाइश आहे त पोइ 4-4 निकाह बि कयो भले। फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा, एतिदाल करे सघो, एतिदाल लाज़मी आहे। असांजे माशरे में एतिदाल बिल्कुलु नथो हले, असांजे माशरे में एतिदाल बिल्कुलु नथो हले। मुफ़्ती तारिक मसूद खे ज़्यादा ॿुधी करे मथां 4 शादियूं कयो, त क़ुरान हकीम में अल्लाह ताला एतिदाल जो ख़ासि तौर ते हुकुम ॾिनो आहे त मुफ़्ती तारिक मसूद जूं 4 शादियूं हिन टाइम थियल आहिनि। मुफ़्ती तारिक मसूद 4 शादियूं थियल आहिनि, त मुफ़्ती तारिक मसूद खे सिर्फ़ु जेको बयान में ॾिसी करे तव्हां 4 न कयो, त उनजी पोइ बैकग्राउंड खे बि ॾिसो।
मुफ्ती तारिक मसूद बाक़ाइदे हिन टाइम हुन वटि बैंक बैलेंस जेको आहे न उहो करोड़नि में आहे ऐं तव्हां 500 रुपया ॾींहं में कमाईंदा आहियो। हो जेकॾहिं अगरि इस्लाम में मथे गुंजाइश हुजे उहो मथे बि करे वञे हा, हुन वटि एतिरो पैसो आहे, हुन वटि एतिरी ताक़त आहे, घर वारनि खे अफोर्ड करे सघे थो, घर वारनि खे संभाले सघे थो, खाधा पीता बहितर आहिनि। पर जेकर तव्हां या असां जहिड़ो कोई 4 शादियूं करे त मां सम्झां थो पोइ बांपड़ा पाईंदो पाईंदो मस्जिद में पहुचंदो, छो त हैसियत खे ॾिसबो आहे, क्वालिटी खे ॾिसबो आहे, ताक़त खे ॾिसबो आहे। ऐं असां जेकॾहिं इन ई गुरबत जे अंदरि जो असां वटि बिल्कुलु वसाइल न आहिनि, 4 शादियूं कयोसीं ज़ालिम थींदासीं, ज़ालिम। मां मुखालिफ़ नथो कयां चइनि शादियुनि जी, पर मां ॿुधायां थो हैसियत बंदो ॾिसंदो आहे, हैसियत बंदो ॾिसंदो आहे। हिकिड़े बंदे हिकिड़ी शादी कई अॻ में, ॿी हिकिड़ी शादी ॿी 50 साल उमिरि खां पोइ कई, 50 साल उमिरि खां बाद में हुन ॿी शादी कई। जॾहिं ॿी शादी कई न पोइ महीनो ॾेढ हुनजी घरवारी हुन सां गॾु हली, पोइ चईंदी यार हाणे मां घरवारी खे छॾण जे चकर में आहियां, घरवारी खे छॾण जे चकर में आहियां। त सर जॾहिं छॾण जे चकर में त पोइ पहिरियों तूं शादी छो कई, पहिरियों तूं शादी कई छो? चए यार बसि मां कंट्रोल जेको आहे नथो करे सघां, संभाले नथो सघां। जॾहिं एतिरी तोखे हिमत न हुई त पोइ चइनि जी तूं डिमांड लॻाई छो, ॿिनि जी तूं डिमांड छो लॻाई? त ॾिसो क़ुरान हकीम खे एतदाल सां बंदो वठे। असली जेको मक़सदु दुनिया जे अंदरि आहे उहो 4 शादियूं करणु न आहे, इहा हिकिड़ी ज़रूरत आहे, ज़रूरत हिकिड़ी थी वई त बंदो करे 2-3 त कोई मसइलो न आहे, पर एतदाल लाज़मी आहे। असली जेको मक़सद ते अचो, असली जेको मक़सदु इहो ई आहे त अल्लाह ताला जी इबादत, दीन इस्लाम ऐं शरीयत ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी फ़िकिर, इन खे खणी करे असां अॻिते हलूं। असली मक़सदु इहो ई आहे। बाक़ी दुनिया में खाइणु पीअणु, राइश, मोटरसाइकिल, कार, जेको कुझु मिले थो, इहा हिकिड़ी ज़रूरत आहे जेकी ट्रेवल थी करे इन खां बाद में इहा शइ असांजे अकाउंट खां निकिरी वेंदी। मौत खां बाद में तव्हांजी जेकी मिल्कियत आहे उहा तव्हांजी मिल्कियत न थींदी। मौत खां बाद में अगरि कोई बंदो मरण जे क़रीब आहे, पहिरियों अलाह जे राह में कुझु पैसा न पियो ॾिए, पर हाणे ॾिसे थो भेण हाणे मां वटि मरण जे बि क़रीब आहियां, हाणे त मुंहिंजा पोइ त किरोड़ पिया आहिनि। पोइ हाणे चवे त हे जेको किरोड़ आहे न, हे किरोड़ वञी करे साईं मुजीबुर रहमान खे ॾिजो, यानी मस्जिद तामीरत कराई। त पोइ हाणे शरीयत ॿुधायो त हाणे तोखे नेकी त मिलंदी, हाणे तुंहिंजी इहा जेकी डिमांड आहे न किरोड़ वारी, इहा किरोड़ वारी क़बूल न आहे, हाणे इहा किरोड़ वारी तुंहिंजी क़बूल ई न आहे। छाजे करे? हाणे हिन किरोड़ मां जंहिंजे बारे में तूं वसीयत कई आहे न, उहो उनखे किरोड़ न मिलंदो, बल्कि उनखे 3 या 4 हिसो मिलंदो। त असली जेकी मेन इबादत आहे, 1 नंबर ते जवानी वारी, 2 नंबर ते तंदुरुस्त जंहिं टाइम तव्हां आहियो, उन टाइम जेकी बि इबादत कयो था उनखे वॾो वैल्यू आहे। बाक़ी हाणे ॾिसो था मलकल मौत मथां बीठो आहे, हाणे यार अल्लाह जे राह में कुझु ॾेई वठां त हाणे बि अल्लाह ताला थोरो घणो कुझु ॾेई छॾींदो। पर सर जेकी तूं जवानी में माल जी हिर्स हुई, पैसे जी हिर्स हुई, माल डबल करण जी कोशिश में तूं ॾींहुं राति हुई न, त उहो अजुर फ़िलहालु तोखे हिन टाइम न मिलंदो। त जवानी इंतिहाई क़ीमती आहे, जवानी खे क़ीमती बनायो, अल्लाह जी राह में इनखे वक़ुफ़ कयो। बाक़ी मौत खां बाद में या मौत जो मरहलो मथां बीठो आहे, पोइ जेकी बि अगरि नेकी करणु चाहींदो उहा असली नेकी तव्हांजे आमाल जे अंदरि एड न थींदी। त हक़ीक़ी ज़िंदगी जेकी असांजी आहे उहा आख़िरत वारी ज़िंदगी आहे, उनखे इंशाअल्लाह बणण जी तमामु मुस्लमान कोशिशि कंदा। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा साईं कोई साहबा जी शान में गुस्ताई करे तो उन सां खाइण पीअण कीअं आहे? अच्छा, जेकॾहिं कोई बि बंदो साहबा जी शान जे अंदरि गुस्ताई करे थो या साहबी जो को गुस्ताख़ आहे त इहो ख़तरनाक मामिलो आहे। कोई बि मुस्लमान, कोई बि ईमान वारे जे लाइ मुनासिब न आहे, जाइज़ न आहे त उहो साहबा जे गुस्ताख़ सां, साहबा जे गुस्ताख़ सां खाए पीए ऐं उन सां गॾु वेहे, उनजे लाइ बिल्कुलु दुरुस्त ई न आहे। कहिड़ी बेस ते? जॾहिं तव्हांखे इहा कन्फर्म हुजे त हे जंहिं सां मां प्लेटफार्म ते हिक ते वेठो आहियां त इहो साहबी जो गुस्ताख़ आहे। वाज़े तौर ते माज़अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे तस्लीम ई न कंदो,
अबू बकर सिद्दीक़ खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, या हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, त पोइ कंहिं बि मोमिन ऐं मुस्लमान जे लाइ दुरुस्त न आहे, बिल्कुलु दुरुस्त न आहे त उहो उन सां खाए पीए ऐं अहिड़ी तरह उन सां गॾु तालुकात रखे। वजह अहिड़ी हिकिड़ो रीज़न आहे, उहो रीज़न इन एतबार सां ॾिसंदा कयो त अॻिलो बंदो जेको तव्हांखे एतिरी रिस्पेक्ट ॾिए थो, जेको तव्हांखे एतिरी ताज़ीम ॾिए थो, हिकिड़े बंदे खे मुजीब रहमान ॾाढो वणे थो, मूंखे चए थो यार माशा अल्लाह साईं मुजीब रहमान ॾाढो ज़बरदस्त इंसानु आहे, बहितरीनु माण्हू आहे, भलो माण्हू आहे, नेक नियत वारो माण्हू आहे, पर उनखां पुछिया कयो त अबू बकर सिद्दीक़ कीअं? चई न अबू बकर सिद्दीक़ मां बिल्कुलु कतन बि न आहियां मञींदो, कान भलो हुयो माज़ल्ला न आहे दुरुस्त, असां उनखे साह बि तस्लीम नथा कयूं। त हिते ॻाल्हि नोट कंदा कयो, हिते ॻाल्हि खे सम्झंदा कयो त मुजीब रहमान हिते ॾिसे त छा मां माज़ल्ला अबू बकर सिद्दीक़ खां भलो आहियां? हिकिड़े बंदे खे मां त वणां थो, हिकिड़े बंदे खे मां वणां थो, मां केरु आहियां? 1400 साल खां बाद में दुनिया में आयो आहे, मुंहिंजी इल्मी लेवल छा आहे, मुंहिंजो इल्मी मक़ाम छा आहे, उन बंदे खे मां ॾाढो वणां थो यार मुजीब रहमान ज़बरदस्त, पर उहो चए थो अबू बकर सिद्दीक़ खे मां बिल्कुलु तस्लीम ई नथो कयां, उनखे मां साहबी बि नथो मञां। त हिते ॻाल्हि नोट कंदा कयो त जेको बंदो तव्हांखे रिस्पेक्ट ॾिए, जलील क़दर कंहिं साहबी खे रिस्पेक्ट न ॾिए त छा थो मालूम न थिए? हालांकि क़ुरान हकीम नस मां इहो मालूम थिए थो त साहबा सां बुग़्ज़ जेको रखंदो आहे उहो मुस्लमान ऐं मोमिन नाहे रखंदो। सूरत फ़तह जे अंदरि अल्लाह ताला साहबा जी मुकमल डिटेल बयानु कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेके गॾु न साहबा आहिनि उहे काफ़रनि जे मथां वॾा सख़्तु आहिनि, पाण में वॾा नरम आहिनि, ऐं उन्हनि जे चेहरनि ते जेकॾहिं अगरि तव्हां कॾहिं बि ॾिसंदव त सजदे आसार आहिनि, ऐं पाण सां हिक ॿिए सां वॾी मोहबत कंदा आहिनि। पोइ अल्लाह ताला फ़रमायो लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, जॾहिं बि तव्हां उनखे ॾिसंदव काफ़रनि खे त उहे साहबा सां बुग़्ज़ रखंदा। हे निशानी आहे, हे कुफ़ार जी निशानी आहे त नबी जे साहबा खे ॾिसंदा या उनजे फ़ौक़ियत खे ॾिसंदा त उनखे बर्दाश्त न करे सघंदा। इहा तमामु वॾी डिटेल अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि एड करे बयानु कई त सर हिन ज़माने जे अंदरि मुजीब रहमान एतिरो भलो न आहे जेको मूंखे चए त तूं साईं बहितर आहे, बाक़ी अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न हुयो। हे बिल्कुलु वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। असांजो साहबा हिकिड़े पासे अहलुल बैत ऐं ॿिए पासे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा स्टूडेंट शागिर्द असांजे लाइ ईमान न, ईमान जो मर्कज़ आहिनि, मर्कज़ ईमान जो हिकु वॾो हिसो आहिनि। ऐं जेकॾहिं इन्हनि साहबा खे कोई बुरो भलो सम्झे ऐं दुरुस्त न सम्झे त सर उनजे ईमान जे अंदरि शक थी सघे थो। हा, इहा ॻाल्हि कन्फर्म आहे बिल्कुलु। साईं अगरि ज़ाल खे मुड़ुसु उन हालत में तलाक ॾिए त ॿारु खीरु पीअंदड़ आहे या औरत हामल आहे, छा उन सां उन सूरत में तलाक वाक़ई थींदी या न थींदी? सर तलाक वाक़ई थियण में इहे शयूं माने न हूंदियूं आहिनि। तलाक थियण में काफ़ी साथी चवंदा आहिनि त सर फ़लाणे बंदे पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी, फ़लाणे बंदे घरवारी खे तलाक ॾिनी, पर हालांकि उनजो ॿारु खीरु थो पीए, उनजो ॿारु 2-3 महीननि जो खीरु थो पीए त इहा तलाक वाक़ई न थींदी। इहो ज़हन तव्हांजो थी सघे थो, इहो ज़हन तव्हांजो थी सघे थो। शरीयत ईअं नथी चवे, शरीयत रुख ई ॿियो ॾिनो। शरीयत चवे थी जेकॾहिं अगरि कंहिं औरत खे मुड़ुसु तलाक ॾिनी, कंहिं औरत खे मुड़ुसु तलाक ॾिनी त उनजो ॿारु जेकॾहिं खीरु थो पीए, उहा औरत पेट वारी आहे या उहा औरत नओं उन हमल ॾिनो आहे ऐं नओं ॿारु पैदा थियो आहे, त शरीयत चवे थी न तमामु सूरत जे अंदरि तलाक वाक़ई थी वेंदी। हे बिल्कुलु ईअं माने न आहे त औरत खे नंढो ॿारु आहे उहो खीरु थो पीए त हाणे तलाक वाक़ई न थींदी। इन तमामु सूरतुनि जे अंदरि तलाक वाक़ई थी वेंदी ऐं 3 मरतबा तलाक ॾियण सां तलाक मुग़लस थी वेंदी। 1 मरतबो तलाक ॾियण सां तलाक रजई, उनजो हुकुम इहो ई आहे त भाकुर पाइण सां, चुमी ॾियण सां घरवारी खे उहा तलाक वापसि थी वेंदी। तलाक बाइना उनजो हुकुम इहो ई आहे त निकाह जेको आहे मौलवी साहिब खां दोबारा तव्हां पढ़ाईंदव। तलाक बाइना 2 मरतबा मुड़ुसु तलाक ॾिनी या तलाक बाइना थी वई त उनजो हुकुम इहो ई आहे त मौलवी साहिब खां दोबारा निकाह पढ़ाईंदो, औरत इन ई मर्द लाइ हलाल आहे। 3 मरतबा अगरि कंहिं बि मुड़ुसु पंहिंजी घरवारी खे चयो तोखे तलाक आहे त
तलाक आहे तलाक आहे। कंहिं बि मुड़ुस पंहिंजी घरवारी खे चओ त इहा इन जे लाइ हाणे हराम थी वेंदी, बसर इहा इन जे निकाह खां निकिरी वई। कोई माण्हू चए साईं काठी त न आहे जेको माई निकिरी वई असां खां, तलाक ईअं थोरी आहे। हिकु ई मजलिस में 100 मरतबा चओ त बि तलाक न वाक़ई न थींदी। इहो सर तव्हांजो पंहिंजो ज़हन आहे, इहो तव्हांजो पंहिंजो अकुलु आहे। शरीयत इहो बयानु कयो आहे अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने जे अंदरि, उमर रज़ी ताला उन जे ज़माने जे अंदरि, उस्मान रज़ी ताला उन जे ज़माने जे अंदरि 3 तलाक़ूं अगरि कंहिं बि ॾिनियूं उहे 3 वाक़ई थियूं आहिनि, 3 थियूं आहिनि। ऐं जॾहिं कंहिं बि बंदे कंहिं बि नौजवान पंहिंजी घरवारी खे 3 मरतबा तलाक ॾिनी आहे त हाणे उन जे लाइ बहितर आहे त उहो ॻाल्हि खे लिकाए न। बाज़ औक़ात नौजवान ॻाल्हि खे लिकाईंदा बि आहिनि, अरे हे त वॾी मुंहिंजी इंसल्ट थी वेंदी, मां घरवारी खे पंहिंजे मुंहं सां तलाक ॾिनी आहे। हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदुमि त अबो जेको आहे मुंहिंजे मथां रिएक्शन कंदो, माइट मूंखे चवंदा यार तूं छा करे ज़ुल्म विधो आहे, त उहो बंदो दुनिया जो टेंशन पंहिंजे मथां खणे, आख़िरत जो टेंशन पंहिंजे मथां न खणी सघंदो। इहा औरत हाणे इन जे लाइ हराम आहे, ईअं हराम आहे जे दुनिया जूं ॿियूं औरतूं हराम आहिनि। तलाक खां बाद में सभु मामला क्लियर। ॾिसो 3 मरतबा ईजाब क़बूल थींदो आहे न, हालांकि 1 मरतबो ईजाब सां निकाह थी वेंदो आहे। कंहिं बंदे खे असां चवंदो न फिलाणी औरत क़बूल आहे न क़बूल आहे, त उनजो मूंखे निकाह जे अंदरि क़बूल आहे, 1 मरतबे सां निकाह साबित थी वेंदो आहे। असां वटि 3 मरतबा बि ईजाब क़बूल करनि, फिलाणी औरत क़बूल आहे क़बूल आहे क़बूल आहे, त ईजाब सिर्फ़ु इन सां निकाह अटैच थी वेंदो आहे, निकाह साबित थी वेंदो आहे। हमेशह जे लाइ इहा जेकी हराम औरत हूंदी आहे जंहिंसां तालुक़ात हिन जा दुरुस्त न आहिनि, इहा औरत सिर्फ़ु इन ईजाब क़बूल सां हिन जे निकाह में अची वेंदी ऐं हिन जे लाइ हमेशह लाइ हलाल थी वेंदी। साईं ईअं ई आहे या न आहे? असांजो निकाह पढ़ंदा आहियूं, उन जे अंदरि छा पढ़ंदा आहियूं? निकाह जे अंदरि जेको मौलवी साहिबु ख़ुतबो पढ़ंदो आहे न, इहो आहे सुनत। असुली जेकी मेन शइ आहे न, मेन जंहिंसां निकाह साबित थींदो आहे उहो इहो ई आहे। सिर्फ़ु मुड़ुसु चवंदो, बंदो हिकिड़ो चवंदो त फिलाणी औरत फिलाणे जी धीउ मूंखे क़बूल आहे, मूंखे क़बूल आहे, ऐं औरत चवंदी त फिलाणो इहो मर्द फिलाणी जो पुटु मूंखे क़बूल आहे। ऐं चवंदासीं हक़मार केतिरी ॾिनी, चई फिलाणी एतिरी हक़मार ॾिनी, 2 शाहिदनि जी मौजूदगी में घटि त इस्लाम ॿुधायो त इहा औरत हाणे इन जे लाइ हमेशह जे लाइ हलाल थी वई। ऐं सेम तलाक जो हुकुम बि इहो आहे, 3 मरतबा तलाक ॾियण सां घरवारी फ़ारिग थी वई, महल सां उनखे हाणे पंहिंजे घर खां कढण जी कोशिशि कयो, महल सां। ई ॻाल्हि ॾुखी आहे, काफ़ी माण्हू माॾे अलाए केतिरा दोस्त आया, नौजवान आया, साईं 3 मरतबा तलाक ॾेई चुका आहियूं, हाणे छा कयूं असां? 5 6 ॿार आहिनि असांखे, 7 असांखे ॿार आहिनि, हाणे छा कयूं? मैम छा वरी छा कंदी? घरवारी खे फ़ारिग करे जान छॾा, ॿार पाण वटि रखंदी, ॿियो छा कंदी? इंतिहाई जो मुसीबत आहे, दिलि मुंहिंजी बि नथी कढे। सर जॾहिं तुंहिंजी दिलि न पई कढे त तोखे कंहिं चयो त इहे अल्फाज़ इस्तेमालु कर? तोखे कंहिं चयो? हे जल्दबाज़ी में तमामु नौजवान जुमिलो चई छॾींदा आहिनि, इन करे मां 1 मरतबो न 100 मरतबा चयो आहे, सोची सम्झी करे इहो जुमिलो खणंदा कयो। जल्दबाज़ी में तलाक त ॾेई वेंदा आहियो, त पोइ हाणे मुसीबत, हाणे साईं 7 ॿार केरु खणे? औरत खे जेकॾहिं भई पीउ घर मोकिलियो त हे ॿारनि जी पालना केरु कंदो? मुंहिंजे लाइ ॿी शादी मुश्किल आहे। त इस्लाम उहो मज़हब आहे जेको तव्हांखे जल्दबाज़ी खां बि रोके पियो। क़ुरान हकीम जी जेकी मां पहिरीं आयत पढ़ियमि, वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह ताला फरमायो गुस्सो अचे उनजे मथां कंट्रोल कयो। अक्सर नौजवान गुस्से जी हालत में घरवारी खे तलाक ॾींदा आहिनि, गुस्से जी हालत में। ॾिसो औरत जो जेको लफ़्ज़ आहे न, औरत जेकी ॻाल्हाईंदी आहे न, उनजे ॻाल्हाइण जे अंदरि चढ़ रखियलु आहे। मुड़ुस खे बाज़ औक़ात घरवारी जी तेज़ गुफ़्तगू इंतिहाई ख़तरनाक लॻंदी आहे, यानी ॿारहें कंहिं मर्द जो बि जुमिलो एतिरो सख़्तु न लॻंदो आहे जेतिरो घरवारी जो कॾहिं कॾहिं तेज़ लॻंदो आहे। औरत जी नेचुरल अहिड़ी आहे, उहो छा करे? औरत जी नेचुरल अहिड़ी आहे, औरत जल्दबाज़ आहे, औरत कलाम अहिड़ो कंदी आहे, तव्हां छा करे सघंदव? उहो अजीब ग़रीब तव्हां सां गुफ़्तगू कॾहिं कॾहिं शुरू थी वेंदी, सॼो सामान मौजूदु, त पोइ बि औरत चवंदी फिलाणी शइ खुटियल आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन फ़रमान खे ॾिसंदा कयो। अलाह जे नबी फ़रमायो न त औरत टेढ़ी पासीली खां पैदा थियल आहे, टेढ़ी पासीली खां औरत पैदा थियल आहे। लख छा किरोड़नि जा तव्हां उनजे मथां रक़म इस्तेमालु कयो, किरोड़ रुपया। असांजे साथी हिते त कंहिं वटि मां सम्झंदो किरोड़ न हुजनि, पर किरोड़ जेकॾहिं उनजे मथां घरवारी जे मथां इस्तेमालु कयो, हिकिड़े ॾींहुं जेकॾहिं अगरि तव्हां सब्ज़ी टाइम ते न वठी वियो, या हिकिड़े ॾींहुं घरवारी खे मानी न खारायो,
थधो पाणी उनखे न पीआरियोसि त उहो चवंदी तुंहिंजे घर में मां ज़िंदगी में कॾहिं बि चैन सां को टुकुर न खाधो आहे, कॾहिं बि चैन सां टुकुर मां खाधो ई न आहे। त हे छा आहे, हे औरत ई नेचुरल आहे। हाणे इहा ॻाल्हि जो मुड़ुसु ॿुधंदो, जीअं पूरो किरोड़ो ख़र्चु कंदो उनजी खोपड़ी ते फिरंदी न, उनजो दिमाग़ ते फिरंदो न, पोइ उहो इन जल्दबाज़ी में अची करे पोइ चवंदो आहे तोखे तलाक ॾियां थो मां, जल्दबाज़ी में तलाक ॾेई करे ऐं पोइ इंतिहा पछताईंदा आहिनि। त तलाक जो लफ़्ज़ कतन इस्तेमालु न कयो, इन सां नुक़सानु वॾे में वॾो जेको पहुचंदो न उहो त मर्दनि खे पहुचंदो, हालांकि औरत खे बि नुक़सानु पहुचंदो, औरत खे बि टेंशन थींदो, वॾे में वॾो जेको टेंशन थींदो आहे न उहो मर्द खे वॾो थींदो आहे। औरत जेतिरी जल्दबाज़ आहे न त औरत पंहिंजो गम बि एतिरो स्पीड में विसारे छॾींदी आहे। औरत जेतिरी जल्दबाज़ आहे न, औरत खे को सदमो आयो न त औरत पंहिंजो गम बि तकड़ में विसारे छॾींदी आहे। मर्द खे अलाह ताला जेतिरो पावरफुल बनायो आहे, जीअं क़ुरान हकीम में अलाह ताला फरमायो अर्रिजालु क़व्वामूना अलन निसाई, मर्दनि खे असां हाकिम बनायो आहे। मर्द जे दिलि जे अंदरि जेको ज़ख़्म ईंदो आहे न, तकलीफ़ ईंदी आहे न, इहा तकलीफ़ मर्द जे सीने में वॾे टाइम ताईं हलंदी आहे। मर्द जे सीने में जेकी तकलीफ़ ईंदी आहे उहा तकड़ में गुज़री न वेंदी आहे, उहा देरि ताईं हलंदी आहे। औरत खे को टेंशन पहुतो, घर को बि परेशानी पहुती, मुसीबत पहुती न त थोरो रोवंदी, गिड़गिड़ाईंदी, कुझु टाइम खां बाद में ॿियनि निकाह थींदो, बिल्कुलु यादि ई तव्हां न हूंदोसि। त औरतुनि सां अहिड़ो मामिलो रखो। दुनिया जे अंदरि सभिनी औरतुनि जी फितरत अमूमन इहा ई आहे। अक्सर औरतूं जल्दबाज़ आहिनि, अक्सर न बल्कि मां सम्झंदो पूरी दुनिया जे अंदरि सभी औरतूं जल्दबाज़ आहिनि। बाज़ औक़ात चवंदा आहिनि न को नौजवान, हे घरवारी मुंहिंजी वॾी तेज़ तबियत आहे, मां ॿी का वठां, त सर जेकी ॿी ईंदी उहा बि तुंहिंजी खोपड़ी जे अंदरि ईअं ई लॻंदी, जेकी ॿी ईंदी न त उहा बि खोपड़ी जे अंदरि ईअं लॻंदी। बाज़ औक़ात बंदो हिकिड़ी नेमत खे ज़ाया कंदो आहे न त पोयां चवंदो इन खां मूंखे का भली नेमत मिलंदी, त इहा ग़लति सोच आहे बिल्कुलु। हिकिड़ो ग़ुलाम हुयो, पोइ उहो शायदि हिकिड़े अहले इल्म वटि राति जो सिर्फ़ु इहो कमु कंदो हुयो त राति जो मेणबती ॿारींदो हुयो ऐं किताब रखंदो हुयो ऐं पोइ बसि पंहिंजी जॻह ते वेही रहंदो हुयो। त उन ग़ुलाम पंहिंजे आका खे चयो त तूं आका मूंखां कमु घणो थो वठे। हे छा आहे, हे नाक़दरी जो वाक़ियो अथव। का शइ तव्हां वटि हुजे न, उनजी नाक़दरी जॾहिं कंदव न, हे उनजो वाक़ियो अथव। उन ग़ुलाम आका खे चयो यार तूं मूंखां कमु जेको आहे वॾो थो वठे, वॾो कमु थो वठे। त हुन चयो मां तोखां ख़ुदा जा बंदा इहो ई कमु थो वठां, राति जो मां वेहां थो किताब थो रखें, मेणबती ॿारे थो, जंहिंखां रोशनी थिए थी मां किताब पढ़ंदो, इहो त कमु वठंदो, ॿियो त छा थो वठां तोखां। चई बसि मूंखे तूं जेको आज़ादु कर, तूं मुंहिंजो क़दुरु नथो करें। त ग़ुलाम खे ख़बर न हुई त सुभाणे आॾो जंहिंजे मां तरफ़ वेंदुमि न उहो को हिन खां वधीक को ज़ालिम निकिरंदो, उहो बाक़ाइदा मूंखे कोहंदो को। अब अॻिले वटि वियो, उहो बि ईअं किताब पढ़ण जो शौक़ीन हुयो। हुन चयो हाणे हीअं कंदो कर, राति जो मेणबती बि ॿारींदो कर ऐं अहिड़ी तरह किताब बि खोले करे रखंदो कर, ऐं जेतिरो टाइम मां मुताले में वियां एतिरो टाइम तूं बि वेहंदो कर। इंजर मरियुमि पोएं वटि हुयुमि, उहो ईअं चए पियो त मां किताब रखे करे तूं सुम्ही पवंदो कर, हे चयो त मूंसां गॾु वेह। कुझु टाइम हिन सां पहले हुननि चयो यार तूं मुंहिंजो क़दुरु न कयो, पोइ मुंहिंजो क़दुरु कयो हुयो, हाणे मूंखे तूं आज़ादु कर। हिन जो ठीकु आहे तोखे मां आज़ादु कंदो, हुन सां हुनखे आज़ादु कयो। हाणे हे हिनखे मानी टुकुर ॾींदो हुयो। अॻिले साईं टे वटि वियो न, हुन चयो त हाणे मां वटि मानी नथी, हाणे राति जो मेणबती बि ॿारींदे, किताब बि रखंदे, मानी न आहे, हे बूसो पियो आहे, इहो बूसो तोखे खणणो पवंदो। हे अची करे परेशान थी वियो, यार नाशाकरी कयमि, पहिरियों जेको मुंहिंजो हो न उस्तादु उहो भलो हुयो। पोइ हिनखे चयो यार तूं बि मुंहिंजी नाक़दरी कई आहे, हाणे तूं बि मूंखे आज़ादु कर। चौथे वटि वियो साईं, चौथों वरी अहिड़ो हिनखे मिलियो, हुन चयो त बूसो तोखे खाइणो बि न आहे, राति जो किताब बि रख, मेणबती बि ॿार, ऐं हे बूसो जेको आहे न हिनखे सिर्फ़ु तूं ॾिसी करे पंहिंजी ज़िंदगी बसर कर। पोइ साईं को बंदा हिन वटि अचनि वञनि पिया, काफ़ी ज़मानो हिन वटि रहियो, अचनि वञनि पिया। हिन खां पुछो यार तुंहिंजे मथां वॾो ज़ुल्म आहे? पोइ हुनखे चए ख़ामोशी इख़्तियार कयो, इहा ॻाल्हि न कयो मुंहिंजे मथां ज़ुल्म आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु बि न कजो। यार चए तूं बूसो खाए बि नथो, हे तुंहिंजो ॾाढो मानी तोखे मिले पर बूसो बि नथो खाए तूं। पोइ हुन इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं अगरि इन खां बि मां आज़ादी घुरियमि न, हिनखे बि चयो मूंखे तूं खपा मई तूं नाक़दरी कई आहे, पोइ अलाए सुभाणे अहिड़ो हिकिड़ो बंदो मिले जेको बूसो बि मूंखे न ॾेखारे, ईअं मूंखे पाण सां गॾु विहारे। हे कम से कम बूसो त मूंखे ॾेखारे थो। त हमेशह बंदो नेमत जी नाशाकरी न करी। अलाह ताला जंहिं बि फील्ड जे अंदरि रखियो आहे, जेकी बि औरत अलाह ताला निकाह जे अंदरि ईंदी आहे, त उन सां ज़िंदगी बसर करण जी कोशिशि कयो। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा साईं, आदम अलैहिस्सलाम जो निकाह कीअं पढ़ियो? अच्छा, इन जे बारे में ॾिसो,
कंहिं बि रिवायत जे अंदरि कंहिं बि क़ुरान हकीम जे आयत जे अंदरि वज़ाहत न आहे त आदम अलैहिस्सलाम जो निकाह फलाणे कंहिं बंदो पढ़ियो, छो त इतां ई इंसान जी तख़लीक़ थियल आहे, इतां ई इंसान जी तख़लीक़ थियल आहे। त आदम अलैहिस्सलाम जो निकाह कंहिं पढ़ायो? वाज़े तौर ते नस बयानु किथे बि न थियल आहे, कंहिं हदीस जे अंदरि बि बयानु न थियल आहे, बाक़ी उनजो इशारो क़ुरान हकीम जे अंदरि मौजूदु आहे। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे फ़रमायो वकुलना या आदम मुस्कुन व अंत ज़ौजुकल जन्नत। इहो हिकु वॾो दलील आहे। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं पैदा कयो, आदम अलैहिस्सलाम जंहिं टाइम अल्लाह ताला बनावट कई न, पोइ आदम अलैहिस्सलाम यानी जन्नत जे अंदरि फिरियो, चकर लॻाई, पर अल्लाह ताला ॾिठो त आदम अलैहिस्सलाम खे आदम अलैहिस्सलाम जो उन्स खपे, यानी जेको आदम अलैहिस्सलाम सां कटे जोड़ी वारो हुजे। अल्लाह ताला सभिनी शयुनि खे ॼाणे पियो, तमामु हालात खे अल्लाह ताला ॼाणे पियो। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला आराम ॾिनो, निंड ॾिनी, जीअं जो आदम अलैहिस्सलाम सुम्ही पियो। आदम अलैहिस्सलाम ख़्वाब जे अंदरि तमामु वॾे औरतुनि खे ॾिठो, तमामु वॾे औरतुनि खे ॾिठो। उन तमामु औरतुनि मां बीबी हवा खे आदम अलैहिस्सलाम ख़्वाब जे अंदरि ई पसंदि कयो, ख़्वाब जे अंदरि ई पसंदि कयो। जीअं जो आदम अलैहिस्सलाम पैदा थियो, ॾिठईं त बीबी हवा मुंहिंजे क़रीब आहे, ऐं पोइ अल्लाह ताला फरमायो ए आदम तूं ऐं तुंहिंजी हे घरवारी, तूं ऐं तुंहिंजी हे घरवारी जन्नत में रहो। इहो हिकु वॾो दलील आहे त जंहिंखे अल्लाह फरमाए त ए आदम हे तुंहिंजी घरवारी आहे, त निकाह जी ज़रूरत पवंदी? सर निकाह जी ज़रूरत पवंदी? हाणे मुजीब रहमान चवे त मां निकाह पढ़ायो आहे फ़िलाणे पंहिंजी जमायती जो, उनखे चवां त यार फ़िलाणी हे जेकी माई वेठी आहे न हे तुंहिंजी घरवारी आहे, त तव्हां सभई यकीन कंदो साईं वाक़ई इहा हक़ीक़त आहे, निकाह मुजीब रहमान पढ़ायो आहे, हिन जी घरवारी हे आहे। साईं एतमाद कंदव न कंदव? न कंदव, लॻे थो कंहिंखे भरोसो ई मई ॻाल्हि त न आहे। मां चवंदो मां कंहिंजो निकाह जो पढ़ायां हिते मजलिस में हिते वेठो हुजे ऐं ॿुधायां साईं फ़िलाणी जेकी आहे तुंहिंजी घरवारी नालो बि खणा थो, त सभु अलहमदुलिल्लाह यकीन कंदो त क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो त बीबी हवा जेकी आहे आदम अलैहिस्सलाम जी घरवारी आहे, त ॻाल्हि ख़तमु आहे। बाक़ी इहो पुछा करणु आदम अलैहिस्सलाम जो निकाह कंहिं पढ़ायो, कीअं थियो, हक़मर छा हुई, ॿियो छा थियो हुयो, हे मां सम्झंदो हे कम वारा सुवाल न आहिनि। कम वारो सुवाल अक़ीदे एतबार सां पुछा कंदा कयो, नमाज़ जे बारे में पुछा कंदा कयो, इबादत जे बारे में पुछा कंदा कयो। साईं मैयत जो पोस्टमार्टम करणु कीअं आहे? अच्छा, मैयत जो पोस्टमार्टम करणु जेको आहे उहो नाजाइज़ आहे, नाजाइज़ आहे, ग़लति आहे। बाक़ी जंहिं मुल्कनि जे अंदरि सख़्ती आहे उन्हनि वटि कानून आहे त पोइ त असां मजबूर आहियूं। कंहिं कंहिं मुल्कनि जे अंदरि सख़्ती आहे बिल्कुलु, कोई बंदो उते मरी वियो न त तव्हां उते ॻाल्हाए बि न सघंदव। तव्हां अगरि चयो बि सही न त असांजे रिश्तेदार जो पोस्टमार्टम नाहे कराइणो, त उहो तव्हांखे चवां तूं थींदो केरु आहे। असां वटि असांजे मुल्क जे अंदरि रूल आहे त उते त बंदो महज़ मजबूर आहे, बाक़ी पंहिंजे इलाइक़े जे अंदरि तव्हांजे इख़्तियार ते ॿधल आहे। त सर पोस्टमार्टम जेको करायो वेंदो आहे जंहिंमें अमूमन इंसान जा जुज़ा कढिया वेंदा आहिनि, इंसान खे चीरियो वेंदो आहे, हे नाजाइज़ अमल आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो वलक़द करमना बनी आदम, तहक़ीक़ असां बनी आदम अलैहिस्सलाम औलाद खे असां इज़त सां पैदा कयो आहे। जीअं इंसान ज़िंदा हूंदो आहे, इंसान ताज़ीम जे लाइक़ु हूंदो आहे। मसलन तौरु मां ज़िंदा आहियां त मुंहिंजो हर हिकु उज़वो ताज़ीम जे लाइक़ु आहे, मुंहिंजो हर हिकु उज़वो ताज़ीम जे लाइक़ु आहे। जीअं मुंहिंजो हथु ताज़ीम जे एतबार सां आहे, कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे मुंहिंजी आङुर कटे, मुंहिंजो हथु कटे। मुस्लमाननि जे मथां हराम आहे, इंसाननि जे मथां बि हराम आहे त मुंहिंजो को उज़वो कटे। छाजे करे इंसान खे ख़ुदा ताज़ीम जे एतबार सां पैदा कयो आहे, इज़त जे एतबार सां अल्लाह ताला पैदा कयो आहे। त अहिड़ी तरह जीअं ज़िंदा जी हालत में बंदे जी ताज़ीम थी कई वञे, अहिड़ी तरह मरण खां बाद में मुंहिंजी ताज़ीम ईअं ई रहंदी। पोस्टमार्टम कराइणु हे नाजाइज़ आहे, कोई बि बंदो कराइण जी कोशिशि न करे। साईं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त असां बसि 2 मिंट में अचूं था, हालांकि उहे अधु कलाक या कलाक खां पोइ ईंदा आहिनि। छा इहो कूड़ न आहे? साईं बिल्कुलु कूड़ आहे इहो त। 2 मिंट जो टाइम ॾेई करे अधु कलाक खां पोइ ईंदो, हे सच आहे? 2 मिंट जो टाइम ॾेई करे अधु कलाक खां पोइ अचणु, ऐं असां वटि अक्सर लॻो पियो आहे। साईं मोटरसाइकिल मूंखे ॾे, मोटरसाइकिल आहे काॾे वेंदे? मां 2 मिंट में हेॾा मोटी थो अचां कोट मोटू चऊं खां, 2 मिंट में 2 मिंट हिते लॻंदा, उहो स्टार्ट कंदे 2 मिंट हिते गुज़री वेंदा। कूड़ छा खे चइबो आहे? कूड़ उनखे चइबो आहे, कूड़ उनखे चइबो आहे जेकी तव्हां ॻाल्हि कयो उहा ॻाल्हि पंहिंजी हक़ीक़त ते न बीहे। जेकी तव्हां ॻाल्हि कयो उहा ॻाल्हि पंहिंजे हक़ीक़त ते न बीहे, इनखे कूड़ चइबो आहे। 2 मिंट जो टाइम मोटी करे ऐं मोटी अचां अधु कलाक खां बाद में, इहा ॻाल्हि हक़ीक़त ते बीठी। अब किथे आहे? फ़ोन आई आहे, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार तो मैं कम तूं किथे आहे? लाड़काणे में वेठो आहे। छा चई? शहदाद कोट जे पहुचण ते आहे मां त।
शहदाद कोट मां बसि 5 मिंट में पहुची थो वञा, वेठो लाड़काणे में आहे। त हे कूड़ आहे सर, हे कूड़ आहे। डॉक्टर ज़ाकिर नाइक आयो न हिते पंजाब में, हिकिड़े ईसाई सुवाल कयोसि, चए 1 मिनट मुंहिंजे थो 1 मिनट। वो घणो को बेस मोबाइल जो डॉक्टर ज़ाकिर नाइक सां करे पियो, चए सर आप 1 मिनट तो मुझे दे ना। तो डॉक्टर ज़ाकिर नाइक चयो टाइम ॾिसी करे, चए आपका 1 मिनट शुरू। ॾिसी 1 मिनट जॾहिं पूरो थी वियो त हुन जी ॻाल्हि त अध में ई रहिजी वई, हुन जी ॻाल्हि अध में ई रहिजी वई। त डॉक्टर ज़ाकिर नाइक चयो हिन खां माइक खसियुसि। हुन चयो डॉक्टर साहिबु हे तव्हां छा कयो? मां चयो 1 मिनट। चए तूं 1 मिनट जी ॻाल्हि कई न त 1 मिनट थी वियो। चए न असांजे पंजाब में 1 मिनट मां मुराद 10 मिनट हूंदा आहिनि। चए पोइ इहो तव्हांजी पंजाब हूंदी, मुंहिंजो रूल इहो न आहे। मां वटि 1 मिनट 1 मिनट हूंदो आहे, मां वटि 2 मिनट 2 मिनट हूंदा आहिनि। चए अलाए तव्हांजे पाकिस्तान में कहिड़ो रूल आहे, 1 मिनट जो चई करे पोइ 10 मिनट ताईं तव्हां भला माइक ते ॻाल्हाईंदा रहंदव छा? त इन शयुनि खां बचण जी कोशिशि कंदा कयो। असां वटि घणो थो हले, ज़बान ते ठही वियो आहे त मोटरसाइकिल जो 2 मिनट में थी थो मोटिजा। ॻाल्हि क्लियर कयो, मोटरसाइकिल ॾे फ़लाणो कमु आहे, इनशाला जल्दी मोटण जी कोशिशि कंदुमि। टाइम को मुक़ररु मां नथो कयां, टाइम मूंखे लॻी वेंदो, नेट शहर थो वञे, जेतिरो बि टाइम लॻे। ॾियणी आहे त ॾे, नथा न ॾियणी आहे त ॻाल्हि ख़तमु, न ॾियणी आहे ॻाल्हि ख़तमु। अब केतिरे टाइम में थो अचे, 2 मिनट में थो चवां, हे कूड़ आहे, हे कूड़ आहे। 2 मिनट में कोई बंदो तकड़ि में न पहुची सघंदो। ॻाल्हि क्लियर करे त मां निकितो आहियां, जेतिरे टाइम में तो वटि पहुची मां वञा। त इहा ॻाल्हि कूड़, इन खां बचण जी कोशिशि कयो। क़ुरान हकीम में बि अलाह ताला सख़्ती सां कूड़ खां बेज़ारी अलाह ताला हुकुम ॾिनो। अहिड़ी तरह हदीस में बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम ऐं सही बुख़ारी जे अंदरि अलाह जे नबी फरमायो कूड़ खां बचो, कूड़ खां बचो। कूड़ हिकु बुराई जी तरफ़ छिकींदो आहे ऐं बुराई इंसान खे जनम जी तरफ़ छिकींदी आहे। त कूड़ खां बचो। हे कूड़ तमामु वॾे गुनाहनि खे उभारण जो हिकु ज़रियो बि आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िरी ऐलान, अॼु तबलीग जमायत अल्हम्दुलिल्लाह त असांजी मस्जिद खां निकिरंदी। साईं रियाज़ साहिबु अमीर आहे जमायत जो, जेको साथी तयारु हुजे त जुमे नमाज़ खां बाद में तबलीग जमायत निकिरंदी ऐं साथी वञण जी कोशिशि कनि। तबलीग जमायत जे अंदरि वॾो ख़ैरु आहे, तबलीग जमायत जे अंदरि वॾो ख़ैरु आहे सर। भले असांखे ॻाल्हि सम्झ में न अचे, तमामु वॾा फासिक, तमामु वॾा गुंडा, तमामु वॾा याने क्रिमिनल माण्हू जेके हिन जे अंदरि सिधा थी विया। हिकिड़ो बंदो न ॻाल्हि चयो त यार, चए असांजी तबलीग जमायत जे अंदरि हिकिड़ो नओं को तबलीग में हुन टीम लॻायो, पोइ हुन ग़रीब खे तबलीग जी रूल जी का ख़बर न हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते हुनखे सम्झाइनि जॾहिं पिया, त पोइ हुन सां गॾु हिकिड़ो अहिड़ो बंदो हुयो जेको ईअं सम्झो डॉन बंदो हुयो, डॉन हुयो तबलीग जे अंदरि। डॉन मां मतिलबु इहो हो त तबलीग में डॉन न हुयो सर, जेको ॿाहिरियों बंदो हो न, उहो ॿाहिरियों अहिड़ो डॉन हुयो जेको दुनिया में घणो इनवॉल्व हुयो। त उहो हर हिकु जॻह ते वञे, यार ये पहले शराबी था, पहले ये डॉन था, पहले ये फासिक था। त पोइ उहो बंदो जेको फासिक हुयो हुन चयो यार मूंखे बि अलाह बि एतिरो ज़लील न कयो जेतिरो तूं मूंखे ज़लील कयो आहे। चए हाणे जॾहिं दीन जे अंदरि मां वक़्तु लॻायो त ॻाल्हि ख़तमु। त उहो तबलीग वारा ईअं चवंदा न आहिनि त यार तूं पहिरियों हीअं हीअं, उहो बंदो न हुयो हिकिड़ो। बहरहाल इन जमायत जे अंदरि वॾो ख़ैरु आहे जो बग़ैर पैसनि खां, हाँ बग़ैर पैसनि खां, बग़ैर चंदे खां, बग़ैर के मतिलब खां, बग़ैर कंहिं सियासी वोट खां इहा जमायत कमु कंदी आहे। इहा दावा सां मां ॻाल्हि थो कयां। ॿाहिरि मुल्कनि जे अंदरि मूंखे तबलीग जमायत जे अंदरि असांजा काफ़ी उस्ताद बि विया आहिनि। उन ॿुधायो त असां तुर्की जे अंदरि जॾहिं असां वियासीं, यकीन कयो असांजो उस्ताद हुयो मुफ़्ती साहिबु, नालो जो मां मेंशन न कंदुमि। उन चयो त उते तुर्की जे अंदरि मूंखे हिकिड़े बंदे पाकिस्तानी 1 करोड़ जो चेक जेको आहे ईअं मूंखे नक़द लिखी ॾिनो, 1 करोड़ जो चेक। चए वञी करे तूं पंहिंजो हुते पाकिस्तान में मदरसो ठाराइजांइ, सखर मां इहा चेक जेकी आहे पास कराइजांइ। 1 करोड़ जो चेक जेको आहे नक़द असां हेॾो पेश कयूं। त तबलीग वारनि बुज़ुर्गनि इहा ॻाल्हि कई आहे त किथे बि तबलीग ते वञिणो आहे, कंहिंखां का रक़म ऐं को रुपियो न आहे वठिणो। चयो न 1 करोड़ जे रक़म खे उन बुज़ुर्गनि जी कोल जे तहत मां वापसि करे छॾियुमि। साईं 1 करोड़ ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? 1 करोड़ हुनखे चइबो आहे जंहिंमें 100 लख पए। 1 करोड़ खे इहा सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि न, अक्सर ईअं ई आहे, बग़ैर कंहिं पैसनि खां, बग़ैर कंहिं मतिलब खां दीन जो कमु खणी करे पूरी दुनिया जे हर हिकु खेतनि में असांजा बेवकूफ़ काफ़ी हितां जा मुस्लमान तबलीग वारा वञी करे काफ़रनि खे तबलीग कनि, तबलीग वारा वञी करे काफ़रनि खे तबलीग कनि। तुंहिंजी खोपड़ी में उहा ॻाल्हि वेठी न आहे। तबलीग वारा काफ़रनि खे तबलीग करे चुका आहिनि, तबलीग वारा काफ़रनि खे तबलीग करे चुका आहिनि। अमेरिका जे अंदरि अलाए केतिरनि खे मुस्लमान करे चुका आहिनि। ब्राज़ील जे अंदरि असांजी पंहिंजी क़ौम वारो अब्दुल्ला मक्सी आहे। हाणे ॻाल्हि खुली आहे त हुनखे मां अञा खोलियांसि थो।
अब्दुल्ला मक्सी साहब कुबे साइड जो आहे, हैदराबाद में उनखे पंहिंजो मर्कज़ आहे। ब्राज़ील में अंदरि वियो, उते बाक़ाइदे हिकिड़ो ईसाइन जो वॾो हिकिड़ो पादरी हुयो, उन पादरी उनजे हथ ते जेको आहे मुस्लमान थियो, ऐं उहा वीडियो बि हिन टाइम लॉन्च थियल आहे। अगरि कोई साथी मूंखे वीडियो घुरण जी तलब करे, मां वीडियो बि उनखे ॾेखारींदोमांसि। अब्दुल्ला मक्सी वञी करे ईसाई खे मुस्लमान कयो आहे। तव्हां चओ था हिंदुनि खे वञी करे तबलीग कयो, सर असांजे लाइ मक्सी बि जेको आहे न ब्राज़ील मुल्क पहुची करे ईसाइनि खे मुस्लमान करे चुका आहिनि, हे तबलीग जी बरकत सां। हे पंहिंजी ज़ात खे मेंशन मां हरू भरू नथो कयां, पर हिकिड़ो मां ॿुधणु चाहियां थो उन्हनि बंदनि खे जेके चवंदा तबलीग वारा सिर्फ़ु मुस्लमाननि खे हिते तबलीग कंदा। हिते तव्हांखे इन करे तबलीग कंदा, तव्हां नमाज़ खां पढ़ी हो, तव्हां तिलावत खां पढ़ी हो, तव्हां क़ुर जी तफ़सीर खां पढ़ी हो, तव्हां इबादत खां पढ़ी हो। इन जे करे तव्हांखे फ़िक्र ॾियण जे लाइ हे तबलीग वारा रस्ते रस्ते ते अची करे ऐं तव्हांखे दावत ॾियनि था। ऐं कॾहिं बि मां दावा सां ॻाल्हि कयां थो, इन एॾे सारे मजलिस में मां ॻाल्हि कयां थो, कोई बि हिकिड़ो अहिड़ो साथी हिते न हूंदो जेको चवे त असांजी तबलीग जमायत आई असां वटि ऐं तबलीग वारनि चयो ख़ुदा के वास्ते हमें कुझु चंदा दे। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, इहा ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी न, बल्कि इहा पूरी दुनिया ते भले हले। कंहिं बि हिकिड़े तबलीग वारे ईअं मस्जिद में अची करे ऐलान न कयो हूंदो ख़ुदा के वास्ते हम आए हैं हमें चंदा दो। कंहिं बि तबलीग वारी इहा ॻाल्हि न कई आहे हिन टाइम ताईं। इहो कमु जीअं क़ुर हकीम जे अंदरि अलाह ताला बयानु कयो त जेके पैगम्बर तबलीग कंदा आहिनि ऐं पैगम्बर कंहिं क़िस्म जो कोई उजरत न आहिनि वठंदा, ऐं पैगम्बर चवंदा असांजी उजरत अल्लाह जे मथां आहे, ऐं सेम उहो ई कमु तबलीग वारा खणी करे हलिया आहिनि। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए तमामु मुस्लिम।